अस्सलाम वालेकुम दोस्तों, थर्ब थार्स में तव्हांखे भली कार। अॼु जेको आहे तव्हांखे थर्ब थार्स ते असां मलाकड़ो ॾेखारियूं था। ऐं हीउ मलाकड़ो असां रिकॉर्ड पिया कयूं नवकोट जे किले ते मथे छित ते वेठल आहियूं ऐं हेठि मलाकड़ो हलंदड़ आहे। इहो ॾिसो, हाणे मलाकड़े जी तयारी में आहिनि। ॿिनि जेको मलाकड़े वारा रांदीगर आहिनि उन्हनि खे तयारु पिया कनि ऐं हाणे हिननि शुरूआति कई आहे ऐं हाणे जेको आहे इहो ज़ोर आज़माईंदा। दोस्तों, मलाखड़ो रांदि हिकु क़िस्म जी आहे जेको सिंध में मुख़्तलिफ़ मेला लॻंदा आहिनि या अहिड़ो कोई इवेंट थींदो आहे त उते जेको आहे इन मलाखड़े खे जेको आहे उहो शुरू कयो वेंदो आहे, जंहिंमें जेको आहे आम्हूं साम्हूं दोस्त संदरा ॿधी ऐं पंहिंजो ज़ोर आज़माईंदा आहिनि ऐं जंहिंखे किराईंदो आहे त किराइण वारे खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेके ॾिसंदड़ हूंदा आहिनि शौक़ीन उहे इनाम ॾींदा आहिनि। हाणे ॾिसो, इहो मलाकड़ो जारी आहे। हिक ॿिए खे किराइण जी कोशिश में आहिनि। ॾिसो ज़ोर कीअं आज़माइनि। ॾिसो हाणे ॾिसो, ॿई गॾु किरी विया आहिनि। ॿई गॾु किरिया आहिनि, माना कंहिंजी बि इहो खटण वारो केर बि कोन्हे। इन जे करे हाणे इहो दोबारा वरी बि शुरूआति कंदा। सो दोस्तो, हीअ आहे मलाकड़ो। हाणे वरी बि इहो खेॾींदा।